साम्राज्य केतिरा ई साल थी विया पोयनि 15-16 सालनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई। उन हुकूमत में केतिरा ई ज़ुल्म थिया, तेल विकिया, गैस विकिया, तॾहिं बि अहिड़ो क़ौमी तारीख़ी में कोई भी धरणो न लॻो। सवाल इहो तव्हांजो त जेतिरो टाइम ही धरणो जेसि ताईं नोटिफिकेशन न करे तव्हां छा था करे सघो। असांजो मौक़िफ़ इहो ई आहे त भले महीनो हले, भले साल बि हले, भले 2 महीना हले, तॾहिं बि ही धरणो जारी रहंदो। इंशाअल्लाह सिंधी जागी चुकिया आहिनि, सिंधियुनि में वॾो जज़्बो आहे। पाणी आख़िरी एंड ताईं पहुतो आहे वञी, जेके ॿिया जज़ाइर ऐं वसीला वक़्तु उन वक़्त में तक़रीबन सिंधियुनि जी उछा ज़रूर पर माना ख़ामोशी बराबरि हुई। उन वक़्त में छो न जाॻिया जो एतिरी नौबत पाणी ताईं अची वई? बस उहा सिंधी क़ौम आहे, जॾहिं उथे त हिकांदो उथे, न उथे त बसि पोइ। ही तव्हांजी कैंप कॾहिं खां लॻल आहे? जी साईं, हिनखे अॼु अल्हम्दुलिल्लाह 9 ॾींहं ऐं असांजा जेसि ताईं मुतालबा पूरा कोन था थियनि त वफ़ाक़ भुलिजी वञे त ही रोड रस्ता या ही कैंपूं ख़तमु कोन थींदियूं। साईं अगरि असां 9 महीना त थोरो टाइम आहे, थी सघे थो त 9 सालनि जे लाइ बि हिते वेहिजी वञूं। अॻियां वफ़ाक़ हिकिड़ी नई साज़िश कई आहे जेका पंहिंजी इंडिया सां यारी थो मल्हाए। नवाज़ शरीफ़ हुजे, शहबाज़ शरीफ़ हुजे, उहे हींअर मोदी सां यारी पिया मल्हाइनि, मोदी उन्हनि सां यारी पियो मल्हाए। हीउ जेको नओं रंग ॾेई असां पाकिस्तान ते अटैक कंदासीं, इहा हिननि जी भुल आहे। पाकिस्तान ते अटैक इंडिया करे कोन थो सघे। जे अगरि एतिरो हिननि में दम हुजे हा त ही कॾो कुझु बि करे सघनि पिया। जॾहिं बि सिंधियुनि जे मथां ॾुखियो वक़्तु ईंदो आहे, या सिंधी रोड रस्ता बंदि था करनि या सिंधियुनि सां ही नाजाइज़ी करणु शुरू था कनि, सिंधी इन ज़ुल्म खां तंग अची करे ही रोडनि रस्तनि ते था अचनि, पोइ इंडिया खे यादि थो अचे त हाणे पाकिस्तान ते हमिलो बि करिणो आहे, हाणे पाकिस्तान जो पाणी बि बंदि करिणो आहे। सो इहो सिर्फ़ु हिननि जी हिकिड़ी अथरातू गेम आहे, जेका ही पाणी बंदि करणु, जंग हणाइणु, इहो वफ़ाक़ जो जेको मनसूबो आहे इहो बिल्कुलु तरीक़े सां नाकाम थी चुको आहे। तव्हां छा था सम्झो कहिड़ियूं ताक़तूं आहिनि जन बम्बाई ताईं इहो नोटिफिकेशन रखायो आहे? छो त सदर वज़ीर आज़म सभई गॾिजी सॼी त वेंदा त बम्बाई ते ईंदासीं। जेकॾहिं नोटिफिकेशन ॾियणो आहे हाणे ऐं बम्बाई में फ़र्क़ु छा आहे? साईं असल में मसइलो इहो आहे, गवर्नमेंट जे अख़्तियार में 1947 खां वठी कुझु कोन्हे को। पाकिस्तान आज़ादु थियो आहे तंहिं टाइम खां वठी गवर्नर जो दौर हुयो। गवर्नर जे दौर में गवर्नर के पावर न हुया, जेके उन्हनि कुवतनि के पावर हुया जेके इन्हनि खे आणनि था पिया। इस जुलूस दौरान खुदा न ख्वास्ता कोई इंडिया की तरफ से जवाब आता है तो आप इस जुलूस को भुला देंगे? हाँ, बिल्कुल भुला देंगे। ये हमारे घर का मसला है। हम उस 5 मिनट के लिए, 10 मिनट के लिए, अपने जब तक वतन की फतह के लिए, उसके बाद फिर भी इसी बात पे आएंगे, जहाँ से उठेंगे फिर वहाँ आके बैठेंगे। साईं हिकिड़ी ॻाल्हि आहे, ॾिसो जंग त हाणे हुननि शुरूआति कई आहे। बहरहाल असां सिंध में वेठा आहियूं, सिंध जा बचा आहियूं, सिंध जा हलाली पुट आहियूं। असां हिननि खे भारत खे अहिड़ो जवाबु ॾींदासीं ज़िंदगी भर यादि कंदा छा थो थिए। हिननि शुरूआति कई आहे, असां आख़िर इंतकाम कंदासीं इंशाअल्लाह। वरी तव्हां हिन तरफ़ मोटी ज़रूरु ईंदासीं। हे धरणो ख़तमु थियणो ई न आहे। हा, हे असांजो घर जो मसइलो आहे। नोटिफिकेशन जेसि ताईं न ईंदो, हथ में न मिलंदो, धरणो ख़तमु थियणो ई न आहे। भले छा बि थिए, नोटिफिकेशन मिलंदो असां पोइ हितां उथंदासीं। और तव्हां ॾिसो त हिन हुकूमत छा कयो आहे, हर आवाम खे ॾिसो वीचारो मजबूर थियो बीठो आहे। इहो नोटिफिकेशन 2 तारीख़ ताईं रखायो वियो आहे, इन जी मजबूरी कहिड़ी आहे? साईं इहो सिर्फ़ु लॉलीपॉप ॾिनो वियो आहे पीपलनि खे सिर्फ़ु। बाक़ी हे असां सभु सम्झूं था पिया छा आहे छा न आहे। हिन जी ॾिसो मेंबर ॾिसो था, 5 मेंबर पंजाब जा आहिनि, हिकिड़ो सिंध ॾिनो अथऊं। तव्हां हिते 2 मई ताईं CCI में कंदा जाए। ॾिसो न हिननि खे हाणे सिर्फ़ु लॉलीपॉप, असां सभु सम्झूं था पिया छा आहे छा न आहे। असां जेसि ताईं नोटदार जेसि ताईं नोटिफिकेशन न मिलंदो असांखे। सर हाणे ज़रदारी साहब पाण वियो आहे बिलावल, सो तव्हां ॾिसो न वञी करे तारीख़ वठी आयो आहे। असां वकीलनि जा जेके मुंशी हूंदा आहिनि तारीख़ त उहे बि वठी ईंदा आहिनि। इहो नामुनासिब ॻाल्हि आहे। लीडर थी करे पाण खे लीडर थो चवे। बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त उते वञी करे पंहिंजो नोटिफिकेशन वठी अचे हा। इन पुट जे बयाननि में तव्हांखे तदाद नज़र न पियो अचे? हिकिड़ो कुझु साइन करे वियो आहे ऐं पुट वरी धरणनि ते न सर, इहो टोटली सिंध खे विकिणण था चाहिनि। हितूं जो जेको आवाम आहे उहो उथे तमामु बहितर आहे। ॾिसो न असां वकील असां ज़मींदार न हूं। एतिरे माहौल में भी घरनि में वेठा आहिनि, उन्हनि खे तव्हां छा पैगाम ॾींदो?
सर असां उन्हनि खे इहो ई चवंदासीं त बेवकूफ़ आहिनि और गाफ़िल आहिनि, असां गाफ़िल सम्झंदा आहियूं उन्हनि खे। सिधी ॻाल्हि आहे सर। मां हिकिड़ी ॿी शइ ऐड कयां भईजन, ॾिसो जिथे क़ौमी फ़रीदो थी वेंदो आहे न, हाणे ही ख़बर न आहे ही अदो केरु आहे, हे केरु आहे, हे केरु आहे। जिथे क़ौमी फ़रीदो थी वेंदो आहे न, असां हिकु थी वेंदा आहियूं। जॾहिं इंडिया पाणी बंदि थो करे त उते क़ौमी जंग थी थी वञे, जॾहिं असांजो पाणी आहे त हे गदार आहिनि। वकीलनि ॿाहिरनि जा असां बेशुक्रगुज़ार आहियूं, जिन वकीलनि ॿाहिरनि असांजो एतमाद वधायो, जिन ही तहरीक स्टार्ट कई। असां पाण ज़मींदार तबिके सां तालुक़ रखूं था, असांजे अंदर में, असांजे जान में, असांजे जिस्म में जेके बाहियूं भरनि पियूं उहे असांखे ख़बर आहिनि। तक़रीबन मां ॾिसां थो वकील बि आहिनि पर क़ौम परस्त अॻ में आहिनि। तव्हां वटि झंडो आहे पंहिंजो, इन हवाले सां तव्हां इन पाणी जे ख़ातिर कहिड़ी हद ताईं वञणु चाहियो? साईं जी तव्हांखे ख़बर आहे त पाणी इंसान जी ज़िंदगी आहे, पाणी के अलावा कुझु बि का बि शइ मुमकिन न आहे। हाणे जेके पंजाब 6 कैनाल कढे पियो सिंधु दरिया मां, ठीकु आहे, त इहे माना उन्हनि लाइ कैनाल आहिनि, लेकिन इहा असांजी मौत आहे। असां सिंधियुनि जी इहा मौत आहे, जेके कैनाल निकिरी आहे त असां सिंध में कुझु बि न बचंदो। पहिरियां खां ई असां सिंध में पाणी तमामु घटि आहे, असांजी ज़रायत, असांजी मैशियत सभु कुझु तबाह थी वेंदो। ऐं असां इहो चाहियूं था, इहो असांजे एतिजाज में इहो ई आहे त महिरबानी करे या जेके कैनाल निकिरनि था, कैनाल न निकिरनि। ॿियो कॉर्पोरेट फार्मिंग जेका आहे, जेका असांजे सिंध ॿिनि खे ॾिनी वञे थी, सिंध जी धरती आहे, असांजी ज़मीन अलाट कई वञे थी, इहो बि असां नथा चाहियूं, इहो बि असांखे मंज़ूरु न आहे। असांखे सिंध जी कंहिं बि हिसे ते, कंहिं बि ज़रिए ते को बि राड़ो न मंज़ूरु। जंहिं पाकिस्तान जी घुर कई उहो सिंध आहे, ऐं उहा सिंध ई आहे जो करारदाद पाकिस्तान सिंध में पेश थी। असां पाकिस्तान जा मालिक आहियूं, असां पाकिस्तान जी शहर आहियूं, पर असांखे ईअं पाण खां अलॻि न कयो वञे। सो वफ़ाक़ खे ऐं वज़ीर आज़म खे ऐं ख़ासि करे असां पीपुल्स पार्टीअ जे नुमाइंदनि खे इहो अर्ज़ु कंदासीं त ख़ुदा रा असां ते रहम कयो। तव्हां बि सिंध में रहो था, ॻाल्हि सिंध जी न आहे, ॻाल्हि असांजे नसुलनि जी आहे। ॻाल्हि असांजी हुजे त असां बर्दाश्त बि करे वञूं। हिते जेके बि ॿाहिरि आहिनि असांजा, जंहिंजा रोड रस्ता बंदि आहिनि, असांखे उन्हनि जी बि तकलीफ़ आहे, पर तव्हांखे इहा छो तकलीफ़ नज़र नथी अचे। महिरबानी करे तव्हां जेको आहे सो इहे नोटिफिकेशन वापसि वठो। जलसे में अची करे कीअं महसूसु थिए थो? जलसे में असां पाणी बि हलायूं था, अल्हम्दुलिल्लाह चांहि बि हलायूं था। असां पंहिंजे धरती ते साह ॾियण जे लाइ तयारु आहियूं। असां कॾहिं न हटंदासीं, साल लॻी वञे बि असां हिते वेठा हूंदासीं, उबरले बाईपास कॾहिं न ख़ाली कंदासीं। एतिरनि ॾींहंनि में तव्हां कीअं महसूसु कयो था? थका आहियो? न अल्हम्दुलिल्लाह असां न आहियूं थका, असां सिंध जे लाइ सिर क़ुर्बान आहे। जेकॾहिं महीनो ॾेढ या 2 वेहणो पियो वेंदासीं, सिंध जे लाइ बिल्कुलु सिर बि ॾींदासीं, वेंदासीं।